म्यूनसिपल कमेटी टनल यार्ड जो बजट इजलास म्यूनसिपल कमेटी चेयरमैन सैयद समर शाह रिजवी, वाइस चेयरमैन सलीम जानी खानदानी की सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में म्यूनसिपल कमेटी के समूरनि मेंबरनि शिरकत कई। थियल बजट इजलास में म्यूनसिपल कमेटी साल 2023-2024 जी 68 करोड़ 21 लख 971 रुपए जी बजट पेश करे मंजूर कई वई, जैमें गुजरत साल जी 65 लाख रुपए की बचत भी शामिल है। पेश कियल बजट में 41 करोड़ 30 लख 16,800 रुपये पगारन पेंशन की मद में रखी वई, जडे 6 करोड़ रुपया तरक्याती कमन, 6 करोड़ पंपिंग स्टेशन, MC बिल्डिंग, डिस्पोजल, CC ब्लॉक और बियन शयुनि की मद लाइ मंजूर किया विया। बजट में तो कुदरती आफ़तन, मजहबी और क़ौमी ॾियारनि लाइ 1 करोड़ रुपया रखा विया, जडे ड्रेनेज सिस्टम, वाटर सप्लाई पार्क, रांदनि, फीमेल डिस्पेंसरी, सकाफ़त प्रोग्रामन लाइ 8 करोड़ रुपया मंजूर किया विया। हिन मौके ते MC चेयरमैन सैयद समर शाह रिजवी चयो त सभिनि खां पहिरीं त सभिनि साफ़िन दोस्तनि खे असांजे काउंसिल जेके मेंबर्स आहिनि मुबारक जे असां ही बजट में असां अप्रूव कराई। उन खां पोइ असां टोटल बजट जेकी आहे इन असां रखी आहे 68 करोड़ 21,60,971 असां टोटल बजट पेश कई आहे, जंहिंमें डेवलपमेंट लाइ असां 6 करोड़ रखिया आहिनि, सेक्शन कया आहिनि। ऐं उन खां पोइ असांजी सैलरीज़ वग़ैरह जेके बि आहिनि उन लाइ असां 4 करोड़ 33 लख असां रखिया आहिनि सैलरी ऐं पेंशन जा। टोटल असांजो जेको आहे टैक्सेशन, ग्रांट, OZT शेयर सभु शइ मिलाए टोटल असांजो आहे 3 करोड़ 66 लख 90,990। या टोटल असांजी बजट जेकी आहे उहा आहे 68 करोड़ 81 लख 801। उन में असां पार्क्स लाइ, डेवलपमेंट रोड्स, CC ब्लॉक ऐं कुझु जेके हिते ऑफिस वर्क्स आहिनि उन्हनि लाइ रखियो आहे, कुझु असां पार्क आहिनि, कुझु इंचार्ज आहिनि जेके उन्हनि लाइ असां रखियो आहे। उन खां पोइ जेके असां हींअर कमु हलनि पिया असां उन्हनि लाइ कुझु रखियो आहे, जीअं वाटर सप्लाई वग़ैरह आहे, रिपेयरिंग वग़ैरह, मेंटेनेंस वग़ैरह, इन्हनि जा असां रखियो आहे। हिन चयो त असां वज़ीर आला सिंध के ग्रांट वधाइण की अपील कई है। उम्मीद है तो जल्द असांजी ग्रांट मंजूर कई वेंदी। राजा साजिद खानज़ादा, इबरत न्यूज़, टंडो आला यार।